ना के घर में एक एक मानू जेतरा भी घर में आयो मांजे पुटन जो उन्हीं में निकाह ब पुट मांजे ब धी जो निकाह मां चाहिंदो आ कि मांजो ये सब गरीब मांजा मेहमान ये तवा वजो जी जी मांजा माण्हू मां को मीर बोतार मां कंहिं वज़ीर आला साहिब के कंहिं मिनिस्टर के कंहिं खे दावत न आहे मांजा बोतार भी तव्हां मांजा मीर भी तव्हां मांजा वज़ीर आला भी तव्हां मांजा सरदार भी तव्हां मां तव्हांजो नौकर मांजा बोतार ईंदा मांजे पुटनि जे धीअनि जे शादी के अटेंड कंदुमि उन्हीं में हाफ़िज़ नईम रहमान साहिब भी हूंदो उन्हीं में सिराजुल हक साहिब भी हूंदो निकाहूं सिराजुल हक साहिब पढ़ाईंदो ऐं मांजो हिकिड़ो ॿियो बि ऐलान आहे जाफराबाद जा जेतिरा भी नौजवान पंहिंजो निकाह कराइण चाहिनि था उहो मुंहिंजा पुट ईअं सम्झ उन्हनि जे निकाह लाइ बि मुंहिंजो ऑफर आहे ठीकु आहे ऐं जेको नौजवान निकाह लाइ उते ईंदो उन जा कपिड़ा ॿ जोड़ा मुंहिंजे मथां बूट ऐं टोपी मुंहिंजे मथां इहे मुंहिंजे तरफ़ां उन खे गिफ्ट आहे छा निकाह जो बाद में पंहिंजा वलीमा वञी करो पंहिंजे घरनि में फंडर को तव्हां 100 तामा करो मां वटि अथव इहो जेको दुआऊं ॾींदासीं तव्हांखे जेतिरो असांखे थी सघो छुआरो थियो कोई छा बिरयानी थियो जेको मां को थियो इहे मां तव्हांजे कम से कम इंतज़ारु कंदुमि मां कम से कम 15-20 हज़ार माण्हू इन शादी में शरीक हूंदव जंहिंमें आम माण्हू हूंदा कोई ईअं न हूंदो जंहिंजे कोई पेरनि ते झुकण जो ज़रूरत करे तव्हांखे जीअं तव्हां ईअं मां असां इहो बि इहो पहिरियों दफ़ो इंशाल्लाह हूंदो कंहिं एमपीए जे ॿारनि जो शादी में उनजो सॼो क़ौम मुंहिंजो केरु आहे जाफराबाद जो अवाम जेके तक़सीम कंदा आहिनि तव्हांखे फिरकनि में मसलकनि में क़ौमियतनि में कि बाबा ॼामोट मुंहिंजे सिर जा साईं मां इन्ही ख़ौफ़ खां मूंखे ख़बर हुयो कि सभु गेम हलंदा मां इन्ही ख़ातिर शुरू में ऐलान कयो इलेक्शन को भी अॻु में कि मां बागड़ी आहियां मुसलमान बागड़ी